टाउन कमेटी कुबू सईद खान जे ॻोठाणनि पारां ॻोठ गोबर बारहे में एहतजाजी मुज़ाहिरो करे पोलियो मुहिम जो बाइकआउट करे पोलियो टीम खे वापसि करे छॾियो। उन मौक़े ते ॻोठाणनि अली ख़ान चनो, रोशन चनो, सरदार चनो, नसरुल्ला चनो मीडिया अॻियां दाहींदे चयो त गुज़िरियल साल ॿोॾि सबबि घर जो अल तल लुड़ी वियो, घर टही पट थी विया ऐं सरकार या NGOs पारां मनपसंद ॻोठनि जी सर्वे करे उन्हनि खे खाद खुराक ॾेई असांजे ॻोठ खे मुकमल नज़रअंदाज़ करे रहिया आहिनि ऐं सरकार पारां रोज़ रोज़ ॻोठ सर्वे बहाने पंहिंजे मनपसंद ॻोठनि जा नाला शामिल करे उन्हनि खे मुआवज़ो ॾिनो वञे थो। उन्हनि वधीक चयो त साल खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, हिन महिल ताईं गवर्नमेंट तरफ़ां का बि सहायता न कई वई आहे। बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि, का बि समाजी NGOs या सरकारी इदारो मदद लाइ लड़ी न आयो आहे। ॻोठाणनि निगरान वज़ीर आला सिंध DC कंवर शेदात कोट ऐं ॿिन वसवारनि खां मुतालबो कयो त असांजी सहायता करे असांखे नवां घर ऐं राशन ॾेई असांखे वधीक फाका कशी खां बचायो वञे। जेसीं ताईं असांजा मुतालबा मंज़ूर न थींदा तेसीं ताईं असीं पोलियो मुहिम जो बाइकआउट कयूं था, जंहिंजो ज़िम्मेवार ज़िले इंतज़ामिया हूंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।